इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल-जन्नति अल्लती कुन्तुम तुअदून। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अश्शिताउ गनीमतुल मोमिन ताल लैलुहु फ़क़ामहु व कसुर नहारुहु फ़सामहु औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिन अश-शाहिदीन वश-शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, कुरान शरीफ की एक आयत ऐं एक हदीस जेका मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई, उनमें जेका ॻाल्हि ज़िक्र थियल आहे उहा तव्हांजे साम्हूं हाज़िर रखंदुमि। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अश्शिताउ गनीमतुल मोमिन, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सियारो, सियारे जी मौसम ये मोमिन के लाइ वॾी गनीमत है। सियारे जी मौसम मोमिन के लाइ वॾी गनीमत, वॾी फ़ाइदे वारी मौसम, वॾी कम वारी शइ सियारो। हिकिड़ा त फ़ाइदा रसूल ॿुधाया आहिनि सियारे जा, ॿिया वरी पाण पंहिंजे हिसाब में दुनिया जे लिहाज़ सां कपिड़े पाइण जो मज़ो सियारे में, गर्मियूं सभु ॿुधो पियो, घर में कपिड़ा भरिया पिया आहिनि, धप कपिड़े पाइण जो मज़ो सियारे में, त वरी मानी खाइण जो मज़ो बि सियारे में, त वरी सुम्हण जो मज़ो बि सियारे। अल्लाह जो रसूल फरमायो सियारो गनीमत आहे, छो त उनजी राति डिघी आहे। ताल लैलुहु फ़क़ामहु, सियारे जी राति डिघी आहे। मोमिन सॼी राति बि तहज्जुद पढ़ंदा आहिनि। तहज्जुद जो टाइम घणो मिली वेंदो आहे, सुम्हण जो टाइम बि मिली वेंदो, तहज्जुद जो टाइम बि मिली वेंदो। कसुर नहारुहु फ़सामहु, सियारे जो ॾींहुं नंढो आहे, थधो आहे, नंढो आहे, मोमिन हुन में रोज़ा रखंदो आहे। सियारे में रोज़े जी तकलीफ़ कोन थींदी। मोमिन सियारे की गनीमत सम्झंदो, राति जो तहज्जुद में गुज़ारींदो त ॾींहं जो रोज़े में गुज़ारींदो। अल-लैलु तवीलुन फला तक़्सुरु बिनौमिक, राति डिघी आहे, सुम्ही उनखे नंढो न कर। राति डिघी आहे, सुम्ही उनखे नंढो न कर, कुझु जाग बि सही। वन्नहार ज़ियाउन फला तज़ुक़ु, ॾींहुं रोशन आहे, ॾींहुं रोशन, गुनाह करे उन ॾींहं खे, रोशन ॾींहं खे मेरो न कर। दुनिया के अंदर
तव्हांखे इख़्तिलाफ़ी इख़्तिलाफ़ नज़र ईंदो। जितां लोनू हणंदा तव्हांखे इख़्तिलाफ़ नज़र ईंदो। कॾहिं सर्दी आहे त कॾहिं गर्मी आहे, मौसम हिकु जहिड़ी कोन्हे, इख़्तिलाफ़ आहे। कॾहिं ॾींहुं आहे त कॾहिं राति आहे, इख़्तिलाफ़ आहे। कॾहिं अमीर आहे त कॾहिं ग़रीब आहे, इख़्तिलाफ़ आहे। कॾहिं जवान आहे त कॾहिं ॿोड़ो आहे, कॾहिं चङो भलो आहे त कॾहिं बीमार आहे, कॾहिं भरी में त कॾहिं भाकर में, कॾहिं खिले पियो त केॾी महिल रोए पियो, केॾी महिल डांस पियो करे त केॾी महिल मातम पियो करे, केॾी महिल घर में दौल पिया वॼनि त उन ई घर में वञो रांभाड़ पिया थियनि। इख़्तिलाफ़ी इख़्तिलाफ़ जी अचो मज़हब ते त बि इख़्तिलाफ़। अहिड़ा मुस्लमान, ॿिया ईसाई, ॿिया यहूदी, ॿिया कम्यूनिस्ट, ॿिया हिंदू, ॿिया सिख, ॿिया बुद्ध मत, इख़्तिलाफ़ी इख़्तिलाफ़। वरी जे मुस्लमाननि ते अचो त बि इख़्तिलाफ़। को देवबंदी आहे, को बरेलवी आहे, को गैर मुक़ल्लिद आहे, को शियो आहे, को सुन्नी आहे। जी हल ॻोठनि में त बि इख़्तिलाफ़। समा पाण में विढ़िया पिया आहिनि, महिमान पाण में विढ़िया पिया आहिनि, बान पाण में विढ़िया पिया आहिनि, चांडिया पाण में विढ़िया पिया आहिनि, जमाटी पाण में विढ़िया पिया आहिनि, कचार पाण में विढ़िया पिया आहिनि, मल्हार पाण में विढ़िया पिया आहिनि। लठ जो रिपोर्ट को राज ठहियल हुजे त मूंखे ॾेखारियो। इख़्तिलाफ़ी इख़्तिलाफ़। अब तूं छा खाईंदे? चइजे आउं सब्जी खाईंदुसि, गोश्त कोन खाईंदुसि। अब तूं छा खाईंदे? चई आउं मच्छी खाईंदुसि। अब तूं के आउं भत खाईंदो आहियां, मुंहिंजा ॾंद आहिनि कोन। अब तूं ॾे ख़बर कि आउं कणिक जी मानी कोन खां, मूंखे बादी थी करे। सभई जेके वेठा आहियो कॾहिं हिकिड़ी मानी ते मुतफ़िक़ थिया? इख़्तिलाफ़ इख़्तिलाफ़। जेके वेठा आहियो तन सभिनि खे कपिड़ा हिकिड़े रंग जा आहिनि, सिलाई सभिनि जी हिकु जहिड़ी आहे, सामान जेका ठाराहे वेठा आहियो सभिनि जी हिकु जहिड़ी आहे, घर सभिनि जा हिकु जहिड़ा आहिनि। इख़्तिलाफ़ी इख़्तिलाफ़। डॉक्टर साहब तबियत ठीक कोन्हे, ॿुधाईंदो कोन त तोखे छा थो थिए, तोखां पुछंदो तोखे छा थिए, तोखां पुछंदो तोखे छा थो थिए। असांजो उस्ताद हूंदो साईं कासिम साहिब रहमतुल्लाह अलैह, वियो डॉक्टर वटि, चई मुंहिंजी तबियत ठीक कोन्हे, चेक कर त मूंखे छा थो थिए। डॉक्टर हिते हथु विधो, वरी उहो जेको टापू उहो हिते रखई, गोॾे ते बि रखंदा न, गोॾे जो इन जो कमु गोॾे ते कोन्हे, गोॾे ते बि रखंदा, पुख ते बि रखंदा, पकीअ ते बि रखंदा, मरीज़ खे मथे ते बि रखंदा, मरीज़ खे मुतमइन करण लाइ, चेक करण जे लाइ। हालांकि हेॾो टोपण वञे, हेॾो कमु रुॻो दिलि सां ॿिए कंहिंसां बि कोन्हे, पर मरीज़ खे मुतमइन करण लाइ गोॾा बोॾा अथनि, सभिनि ते इहे टापू घुमाईंदा। साईं जी ॾिसी चई तव्हांखे बुखार आहे? साईं चयो न। बदन में सियाकोर आहे, थोरो सी लॻे थो बदन? साईं चयो न। कब्ज़ी अथई? साईं चयो न। पेशाब में साड़ो आहे भला? साईं चयो न। खंघि थियने थी? साईं चयो न। त डॉक्टर मुंहिंजी कि पोइ तोखे छा थो थिए? साईं चयो उहा मूंखे बि ख़बर कोन थी पए, तॾहिं तो वटि आयो आहियां, हाणे ॿुधाए मूंखे छा थो थिए।
हिकड़े डॉक्टर का पर्चो हेडो लिखाए वरी बे वट वन हिन तो तंजी बेड़ी बोड़ी केड़े डॉक्टर तो बेटा वन फाड़ पर्चो ये मारी कराऊं कदे डॉक्टर ने हिकड़ी गाल ते इत्तेफाक कयो कदे वकील ने हिकड़ी गाल ते इत्तेफाक कयो कदे जज ने हिकड़ी गाल ते इत्तेफाक कयो कदे हुक्मरान ने हिकड़ी गाल ते इत्तेफाक कयो इमरान खान जो नवाज शरीफ हराम है नवाज शरीफ जो सरदार हराम है सरदार जो परवेज हराम है हो जो हो हराम है हो जो हो हराम है पाण में जोड़न करे छाया ने पाण में के सिर्फ मौलवी नजर ईंदा आहिनि त मौलवी पाण में नथा ठहनि बाक़ी सॼी दुनिया जो कमु नथो कयो मौलवियन में फैसला हिकिड़ो हिकिड़ी फतवा ॾींदो ॿी ॿियो फतवा ॾींदो टी फतवा ॾींदो हिकिड़ो चवंदो फोटो कढे कैमरा में कढायो जाइज़ आहे ॿियो चवंदो नाजाइज़ आहे ये मोबाइल कैमरा में जेके फोटो कढनि सच मोबाइल में निकिरनि था ऐं मुंहिंजो मौली वेठा पिया हिकिड़ा चवंदा जाइज़ आहे या चवंदा जाइज़ कोन्हे हाणे जिन चयो जाइज़ आहे त मूं जहिड़नि खे वधि अहिड़ो मिलियो जो असीं त माॻी जेके अधो लाड़ा गाबो लाड़ा मुला आहियूं से छिता थी पिया ज़रा ज़रा फिरचिक पराई वीको जे बाने ते ॻोई रखियो वेठो आहे त फोटो थो कढाए माना दुनिया ॾिसे त हिन वटि वीको आहे पराई वेठो वहाँ जे कप ते बीठो त फोटो मोटरसाइकिल ते चढ़े बीठो त फोटो मैं वेठो दुए तो फोटो चाय वेठो पी तो फोटो होटल ते वेठो त फोटो किंजर ते वेठो त फोटो रंग ते वेठो त फोटो वो हंगण के छॾो हंगण वारी वीडियो कोन था भरे न ॿी हुअ वीडियो जेका राति 2 बजे वारी ये ॿ छॾूं आहे बाक़ी सभु टपड़ भरे मत छॾे एतिरा मुसलमान वेठा आहियो पति नज़र जोड़ो सभिनि खे चेलनि जा बादशाह पीर जो फोटो केरु आहे इमाम अबू हनीफा जा फोटो आहिनि के भाई अजीज बिस्तानी जा फोटो आहिनि के वो अॼु ॾींहुं जा पिया गाइजनि उहे अॼु ॾींहुं ताईं हुनजो नालो इज़त ऐं अदब एतिराम सां पियो वठिजे तो त यादगिरी लाइ सॼो 10 GB मेमोरी कार्ड भरे छॾियो आहे त मुंहिंजी यादगिरी वञे बादशाह पीर कहिड़ी यादगिरी छॾी आहे इल्म छॾे अखलाक छॾे अमल छॾे जेको अॼु ॾींहुं गाइजे पियो यादगिरी मोह सां फोटो सां न ऐं मरी वेंदो त पोइ तव्हां जेके त जमाई थी आहियो न मुंहिंजा जेके त नमाज़ पढ़ो से वरी पोइ वरी मूंखे यादि कजा हल भेड़ा ॾिसो कसम ख़ुदा जो असांखे त जुमे ॾींहुं वाइद कंदो नक बि होसि जा हल जहिड़ी पपीते जी फार कसम ख़ुदा अखियूं खे हुयसि जा ईमानदारी जहिड़ियूं पकड़ूं गोलूं तमागे जहिड़ियूं ॻाढ़ियूं चपड़ा जो पटाटो वारी घर में ऐं मुंहिंजी शक्ल कई अखलाक हूंदो त ॻाईंदासीं न हूंदो त कोन ॻाईंदा दुनिया में इख्तिलाफ आहे हर शइ में हिकिड़ी शइ में इख्तिलाफ कोन्हे बाक़ी ये दुनिया में इख्तिलाफ एतिरो आहे जंहिंजी का हद कोन्हे वॾा तफ़सील आहिनि इख्तिलाफ जा हिकिड़ी शइ में इख्तिलाफ कोन्हे उहो कहिड़ी त मौत बरात मौत बरात इन में कंहिंजी जहिड़ो कोन्हे न सदर जो न अमीर जो न गरीब जो न नंढे जो न वॾे जो न जाहिल जो न आलम न हिंदू जो न मुसलमान
हिंदू भी चए तो मौत पर हक आहे, कोली भी चए तो मौत पर हक आहे, यहूदी भी चए तो मौत पर हक आहे, अंग्रेज भी चए तो मौत पर हक आहे, सिख चए तो मौत पर हक आहे, मुसलमान भी पूरी दुनिया में अरबे माण्हू रहनि था, कंहिंजो जहिड़ो कोन्हे, सभु को चए तो मौत पर हक आहे। इहा अचे पई शइ अदा हाणे मौत पर हक आहे, हिन में घेड़ो ई कोन्हे, हाणे भॼी सघंदासीं न। युदरकुमुल मौत वलो कुंतुम फी बुरूज मुशय्यदा, जेकॾहिं मज़बूत गुंबज़ ऐं वॾा किला ठाराए, कोट ठाराए, उन्हनि जा गेट बंदि करे, उन्हनि ते तव्हां पुलिस वारा गनमैन बंदूकनि ऐं राइफलनि वारा विहारे छॾियो त अल्लाह जी फरमाए थो मौत तव्हांखे उते बि पुॼंदो, बची कोन सघंदो। मौत में कंहिंजो ई इख़्तिलाफ़ कोन्हे। हिकु लख 24,000 नबी आया, केॾा आया? असांजी त का वैल्यू ई कोन्हे, सिधो गुनाहगार आहियूं। नबी विया हलिया, सहाबी विया हलिया, औलिया अल्लाह जा विया हलिया, बुज़ुर्ग विया हलिया, नेक विया हलिया, वड़ा मुल्क जा खान ऐं सदर ऐं हुक्मरान हलिया विया, फ़िरौन, शद्दाद, हामान, अबू जहल जहिड़ा हलिया विया, मोहम्मद अली जना वियो, लियाकत अली खान, सिकंदर नज़ा, अयूब खान, यहया खान, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, ज़िया, बेनज़ीर, हर विया। जिन कुर्सी ते वेही मुक्कूं ॾेखारियूं हुयूं त असांजी कुर्सी मज़बूत आहे, उहे बि मरी विया। जिन कुर्सी ते वेही फूकूं ॾिनियूं त असांजी वर्दी ताक़त वारी आहे, उहे बि मरी विया। कुल मन अलैहा फ़ान व यब्का वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। फरमाई हिन ज़मीन जे तख़्ते ते, हिन काइनात में जेका शइ तव्हांखे नज़र अचे थी या फ़ानी आहे, हिकिड़े ॾींहुं ख़तमु थींदी। व यब्का वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम, बाक़ी रहण वारी तुंहिंजे रब जी ज़ात आहे जेको वॾे दबदबे ऐं इज़त वारो। रसूल फरमाए मुहर्रम जी 10 तारीख़ हूंदी, जुमे जो ॾींहुं हूंदो, सुबुह साण माण्हू उथंदा, पर इहो उहो टाइम हूंदो जो ज़मीन जे तख़्ते ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण वारो हिकिड़ो बि कोन हूंदो। पोइ ईंदी क़यामत, सुबुह उथंदा आवाज़ ईंदो, तूतड़ी जो आवाज़ है, वो आस्ते आस्ते जो आवाज़ वधंदो, वो माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरंदा, छा जो आवाज़ आहे? आवाज़ वधंदो वेंदो, स्पीड वधंदी वेंदी, आवाज़ वधंदो वेंदो, वो माण्हू परेशान थींदा, आवाज़ घटिबो कोन। अल्लाह जो रसूल फरमायो इहो आवाज़ एतिरो वधंदो, एतिरो वधंदो, एतिरो वधंदो जो हमल वारियुनि मायुनि जा ॿार किरी पवंदा। पर आवाज़ वधंदो वेंदो, एतिरो आवाज़ वधंदो वेंदो जो नेठ जबलनि खे उॾाईंदो। जबल उॾामंदा, ज़मीन ज़ेरा ज़दा थींदी, सिज चंड टुकर टुकर थी किरी पवंदा, 7 आसमान फाटी उॾामी वेंदा, आवाज़ घटिबो कोन। ज़मीन ख़तम, जबल ख़तम, समुंड उॾामी वेंदा, पणी थी वेंदा, जबल पणी थी वेंदा, सिज चंड टुकर टुकर, आसमान टुकर, रेज़ा रेज़ा, हर शइ फना, का शइ कोन्हे। अल्लाह ताला हज़रत मीकाईल खां पुछंदो, ॾे ख़बर केरु बचियो आहे? चई हिकिड़ो आउं जेको सूर वेठो फूकियां, ॿियो इज़राइल आहे, टी तुंहिंजी ज़ात आहे, बाक़ी जिब्रील विब्रील वारा हाणे ख़तम। वाला सी इज़राइल खे चवंदो त हाणे इसराफील खे मार, पोइ इसराफील ख़तम। पोइ वरी रब पुछंदो, ॾे ख़बर चइजी हाणे तव्हांजी ज़ात आहे, ॿियो आउं इज़राइल आहियां। वाला सी चवंदो हाणे तूं पाण खे मार। इज़राइल
पानी पंहिंजो रूप कब्ज़ कंदो पोइ रब चवंदो आइन मुल्कुद दुनिया पोइ रब ऐलान कंदो जॾहिं का शइ न बची आहे हाणे रब पियो ऐलान करे कहिड़ा हलिया दुनिया जा बादशाह जेके कुर्सी ते वेही मुंहिंजे मुक़ाबले में पंहिंजा आदर हलाईंदा हुआ उहे आहिनि किथे पर रब खे जवाबु केरु ॾे केरु हुजे त रब सां ॻाल्हाए हर शइ फना पोइ रब पाण खे पाण जवाबु ॾींदो अनल माने अॼु शहंशाही मुंहिंजी आहे अॼु बादशाह आउं ई आहियां अॼु आर्डर मुंहिंजो आहे अकेलो रब बचंदो बाक़ी हर शइ फना लेकिन बुजुर्ग खे ॾिठो वियो त कि बेटे में माल ते वुज़ू अचे कयो जो सही हींअर त नमाज़ जो टाइम कोन्हे वुज़ू पियो करे कि अबा वञा थो सफ़र ते चढ़ां थो बस में मथां ओच तो मौत अची वञे त वुज़ू सां त हुजां माना हिकिड़ी शइ जेका अचे पई जेका तरे कोन थी अचे पई त बचा त बोल न बाबा हलो ये बागा वहां पे हुआ मिस्र जी मुकाम के पड़े तो पे घारो हाने अब बोल पई होते पानी अचे न भला भलो हाने गोठना जागंदा भले असाने मछला वाले न भटंदा टपड़ खणंदा घर खाली कंदा बोड पई अचे वॾी जान बचायो बोड पई अचे अदा भॼी जान बचायो इज़राइल पियो अचे मौत पियो अचे ऐं अचे पियो वाणी बि चवे थो अचे पियो हिंदू बि चवे थो अचे पियो ईसाई बि चवे थो अचे पियो त बचा ॻोल्ह अचे पियो त पनाह वठ अचे पियो त तयारी कर उठ थी में वेसलो तुंहिंजे ठूहे में थाणो जत घुमे पियो जू में जंहिंजो रोज़ घुमे थो घणो इहो जत इज़राइल आहे जत घुमे पियो जू में जंहिंजो रोज़ घुमे थो घणो हिते त चरी थो लाणो पर अॻियां वेंदे ई वेड़ विसरी छा था फरमायो त उथारियासीं त उथे नथो पलाणियासीं पियो उठ वियो पोड़ो थी हाणे उथण जहिड़ो बि कोन्हे हलण जहिड़ो बि कोन्हे पर आऊं पलाणियासीं पियो टपड़ पियो मथे ते रखां ॿूड़ियूं पियो रखां उथारियासीं त उथे नथो पलाणियासीं पियो उठ में उथण जी तौफ़ीक़ कोन्हे वज़न पियो रखे जेॾा वॻ वियो हीअ बि ताणाए पियो तेॾा केॾायो वॻ केॾायो अरे गोठ में राज में भागण वारा ऐं पंहिंजे गोठ जी सार करियो त विया केॾायो मुड़ुस वठे रहो वॾा जोधा दिलेर हो वॾा हलंदी पुॼंदी वारा हो वॾा अकिलमंद हो वॾा ॾाह हो वॾी राही रसाई वारा हो वॾा नाले वारा हो अॼु मण मिटिन जा पिया आहिनि विया केॾा शहर ख़ाली थी विया ईमानदारी गोठ ख़ाली थी विया राज विया हलिया हिकिड़ी शइ अचे पई मौत त उनजी तयारी करी इहा यकीनी शइ आहे हाणे मौत हिकिड़ी अहिड़ी शइ ख़तरनाक शइ आहे जो रब्बुल आलमीन अल्लाह तबारक व तआला शल तव्हां असां सभिनी जो मौत आसान करे ॾाढी ॾुखी शइ आहे ॾाढी ॾुखी मंज़िल आहे अल्लाह जो प्यारो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ पिया करनि अल्लाह में इन्नी अऊज़ु बिक मिन गमरातिल मौत व सकरातिल मौत ऐ अल्लाह ऐं मोहम्मद मौत जे तकलीफ़ुनि खां तोखां पनाह थो घुरां रसूल जी दुआ हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि माण्हू आया जो असांखे उहो माण्हू जीअरो करे ॾेखार जेको पुराणे ज़माने में मोल हुजे आया हज़रत नूह अलैहिस्सलाम जे पुट हज़रत सा
उथी अल्लाह जो हुक्म सां नूह नबी जो पुट हज़रत साम उथी खड़ो थियो। माण्हू मज में हुजे ईसा अलैहिस्सलाम सां गॾु दे ख़बर इंसान कीअं थो मरे, मौत जी का कैफियत का पोजीशन का हालत ॿुधाए कीअं थो माण्हू मरे। तॾहिं हज़रत साम चयो त मुंहिंजे मोए खे 4000 साल गुज़रिया आहिनि, मुंहिंजे मोए खे 4000 साल गुज़री विया आहिनि, पर मरण वारे वक़्त में इज़राइल जेको मुंहिंजे वात में ज़हर छॾियो आहे सो अञा ख़तमु कोन थियो। रसूल जो सहाबी है हज़रत अब्दुल्लाह बिन अमर बिन आस, अमर बिन आस सहाबी आ फरमाए तो त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ते ॾाढो अजब आहे कहिड़ो कि मरण वारे वक़्त में जेको मरे पियो अखियुनि सां निहारे बि पियो, ज़बान सां ॻाल्हाए बि पियो, होश बि सही आहे, अक़ल बि सही आहे, अक़ल बि कमु करे पियो, होश बि आयसि, ॻाल्हाए बि पियो, पर मौत जी कैफियत कहिड़ी आहे, मौत जी हालत कहिड़ी आहे असां ॿुधाए नथो सघे छो। ॿुधाए न त कीअं थो माण्हू मरे, की मूंखे हिन ॻाल्हि जी हैरत आहे। वो खुद इहो अमर बिन आस जॾहिं वफ़ात पियो करे तॾहिं पुट अची पासे खां वेठसि, जंहिंजो नालो अब्दुल्ला, ई बाबा तव्हां सॼी ज़िंदगी चवंदा हुआ त मरण वारो माण्हू मरण वक़्तु कहिड़ी इंसान जी कैफियत हूंदी आहे, केॾी हुनखे तकलीफ़ हूंदी आहे, उहा छो इंसान ॿुधाए कोन थो, छो बयानु नथो करे सघे। हाणे उहे त विया मरी, हाणे तव्हांजी पोज़ीशन कहिड़ी आहे, तव्हां बि मौत खे वेझा पिया नज़र अचो, तव्हां ॿुधायो तव्हांजी पोज़ीशन कहिड़ी आहे। तॾहिं रसूल जो सहाबी थो चवे, चई पुट मुंहिंजे पेट में कंदा आहिनि, मुंहिंजे पेट में कंदा आहिनि, मुंहिंजे कुल हिते जबल आहे, चढ़ नथो सघां, ज़मीन आसमान ॿई मिली विया न, विच में दॿियो पियो आहियां। रसूल जो सहाबी बि ॿुधाए, ज़मीन आसमान मिली विया आहिनि, दॿिजी वियो आहियां, जबल मुंहिंजे कुल हिते, मुंहिंजे पेट में कंदा आहिनि। या त कैफियत आहे, अञा रूह कब्ज़ कोन थियो, या अॻु जी पोज़ीशन आहे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु हज़रत काब खां पुछो, काब ॾे ख़बर माण्हू कीअं मरंदो। तॾहिं हज़रत काब साहिबी रसूल फरमाई माण्हू ईअं मरंदो आहे कीअं कंदीअ जे वण जो टिंगर, कंड तव्हां ॾिठी हूंदी, अॻे त पाण वटि बि कंड जो वण जाम हो, हाणे थर में आहे, उनजा कंडा वरी हीअं हूंदा आहिनि गुंडीदार कुंड, की कंड जे वण खां मटींदा न, तव्हांजो कपिड़ो फासो त वण फासी निखरी, की कंड जे वण जो टिंगर काकूस वारी जाइ खां विझी छिके उनखे काकरनि खां ॿाहिरि कढिजे, पोइ वो कंड जो वण इंसान जे रग रग के गोश्त जे बोटी बोटी के चीरे पुरसा पुरसा कंदो आहे, तीअं इंसान जो रूह निकिरंदो। ये खतरनाक घड़ी, पर जिन माण्हुनि मौत जी तयारी कई आहे उन्हनि जे लाइ आसान, उन्हनि जे लाइ आसान।
शेख फरीदुद्दीन अत्तार मनो अल्लाह जो वली थी गुजरियो अतर जो व्यापारी हो वडो दुकान हो अतर पे विकणे अगे सच्चा अतर होना अजकल जेके अतर मिलंदा रब दे पना मोलना मुर्दन वारा अतर अल्लाह जे ता गोमा धर्म सा ठाइना ना जे ट्रू हमारा अकमा का ठाइना ना छाए पास में ले तो मानो तो खुद जो तो मरे शेख फरीदुद्दीन अत्तार तरफ बकने तरीका फकीर की बेटो क्या से जरा अल्लाह जन्नत दे से चराशी में बुधई बड़े फकीर सदा है वो से जरा अल्लाह जन्नत दे से कौन बुधो अरे फकीर के वन हिन जी हालत त ॾिसो ही मरंदो की सदाई कोन थो ॿुधे मरंदो की अरे से चयो कि आऊं जे तूं मरंदे आऊं ईअं मरंदुसि अरे जी अच्छा जीअं आऊं मरंदुसि तीअं तूं मरंदे अरे यार आऊं मरां थो अरे ॾिसी कीअं थो मरां उते जो उते दुकान के थले ते लेटी पियो चादर मथे का विझी मथे न वारे टे दफ़ा राड़ कई अल्लाह 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 रो बर्बाद करे छह जणिन में पुॼी वई उन ई माल इन दुकानदार सॼो दुकान ख़ैरात कयो फकीर कपड़ा पाए अल्लाह जे वलिन के ॻोल्हे वञी हिन जी सोबत में वेठो वो पछाड़ी पान खुद शेख फरीदुद्दीन अत्तार अल्लाह के वडन वलिन में शुमार थे जिन मौत की तैयारी किया अल्लाह के रसूल क्या फरमायो अल्लाह अन हब्ब बिल मौत ला मन यालम अन्नी रसूल अल्लाह के रसूल करीम सल्लल्लाहु फरमायो ओ मुझे रब जे को मुसलमान मोहम्मद मुस्तफा के सच्चो रसूल करे मने तो उन मुसलमान के तू मौत सा प्यार नसीब कर मौत सा प्यार हो जी तो भला चे छो तो पंजी कमाई वनी नसा छो पंजा माइट वनी नसा छो अल्लाह जा नेक वली बुजुर्ग वनी नसा छो तो मोहम्मद मुस्तफा पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ियारत वनी के वो तो मौत से प्यार करना तो भला चे जो तो इंसान की दिल होना छिकी दी दिया जरा इंसान की दौलत होगी है अभी अटकल करे तजर्बो करे ॾिसो 50,000 या ₹1,00,000 या 2 लाख रुपया प्लास्टिक के थैली में बंद करे ॾाढियूं उनके ॿ 3 थैलियूं चाढ़े वो गोठ के बाहर को वण हुजे देवी जो या बबर जो या कंद जो उनके पान में खड़े खड़ी ढके हाणे सुबुह शाम फेरा ॾींदे उन वण वटां जांच करे कॾहिं रखो न इहो हाँ छोकिरो वञे छोकिरो किथे दौलत ढकल आहे त ॿिए जो सुबुह शाम वञे पन्नी में वञे पियो सुबुह शाम छो त ताज़ी वेर कई आहे बन्नी ते वञे पियो सुबुह शाम छो त कम ते वेरियो आहे सुबुह शाम वञे पियो शाम छो त दुकान खोलियो आहे वो तो असांजे दिमाग में दुकान की किली है छोटा संजी दौलत दुकान में है असांजे दिमाग में किली बन्नी की है छोटा संजी दौलत बन्नी में है असांजे दिमाग में किली बकरी में ढकी दी है छोटा सा पाले धन तैयार किया पर जय मानो तैयारी की है आखिरत की मेरे चूने सब ओडा रवानी कई है उनके दिमाग में किली कबर दिया था कदे तो मौत आते तो अपनी मिल्कियत वनी आता कया तैयारी होंगी है हज़रत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु वफ़ात वाले वक्त में
जी पोजीशन वफ़ाद वारी थी तने घर वारी रड़ कई कि बिलाल तू मुखे अकेलो छॾियो केॾा पियो वञी तॾहिं हज़रत बिलाल छिक भरे अखियूं खोले ज़ाल खे चई नलकी गतन मुहम्मद व असहाबा रड़ियो न कर मुझे खुशी जा ॾींहं पिया कर आउं सुभाणे मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा सां वञी मिलंदुसि मुझे तो खुशी जा ॾींहं पिया अचनि तूं त वरी रड़ियूं पई करी त जिन माण्हुनि मौत जी तयारी कई आहे उन्हनि जो रूह कब्ज़ ईअं थींदो आहे जीअं मखण मां वार निकिरे रसूल अल्लाह फरमायो हिसाब किताब थी वेंदा जन्नती जन्नत में जहन्नम में झड़ी मुड़ी शादी मौत के रब घुराए कोई छॾींदो बाबा ऐलान थींदो त मौत कुसजी वियो हाणे मौत कंहिंखे कोन ईंदो जेको जिते सो तिते लो जन्नती जन्नत में वेठा आहिनि पर जन्नत में बि शहीद खां रब पुछंदो त ॾे ख़बर छा मर्ज़ी अथई हे जन्नत हे बाग हे हुरू हे माल हे बंगला हाणे भला ख़ुशि थिए अञा बि का फरमाइश हुजे त ॿुधायो त जन्नत शहीद जन्नत में हूंदो रब खे चवंदो मुंहिंजी अञा हिकिड़ी तमन्ना आहे उहा कहिड़ी चई मूंखे वापसि दुनिया में रवानो कर त ॿियो दफ़ो शहीद थिया छो त शहादत जे मौत में जेको रब मज़ो रखियो उहो जन्नत में बि वञे जिन माण्हुनि तयारी कई आहे उहे माण्हू ईअं था मरनि अल्लाह तबारक व तआला कुरान शरीफ में आसान तरीक़ो ॿुधायो अल्लाह जे पाक नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे तरीक़ा ॾस ॿुधाया ॾस ॾिना हीअं तव्हांजो मौत आसान थींदो हे कम कजा त तव्हां क़ब्र जो अज़ाब ख़तम थी वेंदो मौत खे आसान करणु चाहियो था क़ब्र जे अज़ाब खां बचणु चाहियो था त हीअं कजो अल्लाह ताला कुरान में छा फरमायो इन लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह पहिरीं नंबर जी ॻाल्हि त मूं रब खे रब करे मञिजा सची दिलि सां ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू पोइ इन ॻाल्हि ते 100% यकीन हुजे 100% यकीन में हेरा फेरी न हुजे नांग में कॾहिं हथ विधो टमकींदो बाहि में कॾहिं हथ विधो त चिलकणी आहे सोने जो कलर आहे गोल्डन न साड़े थी यकीन आहे जमाल घोट पीअंदे न जुलाब कराईंदो यकीन आहे हा हाणे आउं थो पुछां रोज़ी केरु थो ॾे रोज़ी अल्लाह थो ॾे न यकीन आहे जो यकीन आहे त उहो परेशानी कजे 100% यकीन आहे त रोज़ी रब ॾींदो पोइ परेशान छो ई पुट मने यकीन कर टुटी हो न हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम वेठो दरिया जे कप ते माकोड़ी आई उन माकोड़ी जे वात
ही हेॾो सारो रुगो मामलो थियो मसलो छा आहे जंहिं दरिया जे तर में हिकिड़ो पत्थर आहे उन पत्थर में हिकिड़ो जीत आहे उन्हीं के रोज़ी ॾियणी आहे खाधो पुॼाइणो आहे रब डुबकी हिकिड़ी मुंहिंजी लॻाई आहे ॿी हिन कुमीअ जी लॻाई आहे ऐं ॻोल्हे जीत पकिड़े ईंदी आहियां कुमी सलामती सां वात में मूंखे खणी उते ईंदी आहे उनखे वात में गिरा विझी वरी निकिरंदी आहियां वरी उनजी वञी रोज़ी ॻोल्हींदी आहियां ओ दरिया जे पेट में कीड़नि मकोड़नि खे रोज़ी ॾियण वारो रब उन मुसलमान खे कीअं थो विसारे जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा जो कलमो पढ़ियो 100% यकीन हुजे त रोज़ी रब अल्लाह ॾींदो तो थोड़ी दे या घणी दे वो रब जो मर्ज़ी है शाहूकार करे या मिस्कीन करे वो रब जी मर्ज़ी है ॿुधी कयो ॾींदो पुतन खे ॾिए थो गॾनि खे ॾिए थो असांखे की कोन ॾींदो बिल्कुलु ॾींदो अल्लाह जो वाइदो पर असांखे यकीन हुजे बाक़ी घटि वधि आहे को लखापति को करोड़पति को अरबपति पेट त सरकारी जो कोन भरियो भाई शुक्र मिलो त बचे तो न लखे एकड़ ज़मीन पर अचे तो ये 2 एकड़ तोड़ा मूंखे ॾे पेट तो हुनजो कोन थो भरिजे पा कानून जो कोन भरियो फ़कीर आयो बादशाह वटि किस्तो खणी पिनण वारो किस्तो जी छा आहे फ़कीर जी ख़ैरात वठण जी फ़कीर में हिकिड़ो कमु कर जी कहिड़ो जी मूं वटि आया आहिनि हीरा पर कंहिंखे बि ख़बर कोन थी पवे त कहिड़ा हीरा सचा आहिनि कहिड़ा कूड़ा आहिनि मिक्स आहिनि हाणे असांखे सुञाणी ॾे त हीरा सचा कहिड़ा कूड़ा कहिड़ा क्यों मिले फ़कीर हीरा खणी वञे थोरी देरि काॾे में रखी काॾे में रखी पोइ धार कंदी आहे हिन पासे ॿिया हिन पासे खणी आयो की हे सचा आहिनि हे कूड़ा आहिनि की वरी की काॾे में हीरो रखंदे त ओड़े जो ओड़ो थधो हूंदो पर जेकॾहिं कूड़ो हीरो शीशे मां ठहियल हूंदो न काॾे में रखंदे गरम थी वेंदो मूं रखिया काॾे में हे गरम थी विया कूड़ा आहिनि हे थधा आहिनि हे सचा आहिनि की हाणे जेको घुरूं कनि थो घुर जी बादशाह ॿियो कुझु कोन थो करे हीउ वरितो मुंहिंजो आहे इहो मूंखे भरे बादशाह जो हिन में अला मूं सम्झो त फ़कीर वॾो सुवाल कंदो हाणे हीउ सुवाल कयां वरितो हुनखे भरे अरे छा हुनखे वरितो भरे हाणे किस्तो खणी आया हुन में हीरा जवाहिर मोती लाल सभु विधऊं बादशाह हड़ कपड़ पूरा थिया किस्तो कोन भरियो वरी पैसनि जा खज़ाना खोलूं वरी सिक्का विधऊं गोरियुनि जूं गोरियूं भरींदा वञनि अलाए केॾा गुम खज़ाना खाली थी विया सिक्का खाली थी विया खुटी आहे सोन चांदी खुटी आहे हीरा जवाहर आसो आहे छा अरे फ़कीर हीअ आहे छा थोरो किस्तो त भरिजे ई कोन थो चई बादशाह सलामत ही किस्तो अथई इंसान जे तमन्ना न ख़वाहिशात जो किस्तो आहे हिनखे कब्र जी मिटी भरींदी दुनिया जी का ताक़त भरे नथी इंसान जी ख़्वाहिश कॾहिं बि कोन भरबी न को इंसान जी तमन्ना खुटंदी भरबी का ये अमीरन में गरीबन रब जो फैसलो हाँ ये फैसले के रब के केर राजी न थो रहे तो वो उनके मोकला वनी शाहूकार थी हर वाला दसो जातो थी आ मोकला रब ने करो अजी जो वनो करा के वनी वीगो वठी अचो चुंगी जी में ने आयो जेके वीगो है लैंड करोड़ में चढ़ा टाइम भूख्या गए बात जरा मन कर तू पानी चढ़ी रहो वनी वठण खबर घुमे छामा पैसा कोने मना को तू मजबूर है न
वो छिके बहुतरी करना पुट अरे दादी सही फरमाया तो बाथरूम में वनी हंगे तो वडाई न करे तो काकू से पेशा बना बड़ी मोहताजी हिकिड़ो लंगड़ो ॾुलो मदीने जी बाज़ार मां स्वर्ण ॾिनो तॾहिं सहाबा हज़रत उमर खां पुछो त उमर हिन लंगड़े ॾुले ते अलाह जी वाला कहिड़ो एहसान कयो हज़रत उमर साईं हुन लंगड़े ॾुले खां पुछे त ॾे ख़बर तोखे काकोस पेशाब सही थो अचे चई हासिल अल्हम्दुलिल्लाह की पोइ इहो रब जो थोरो घटाइजो वॾो एहसान वारो दादा काको पेशाब बंदि थी वञे त माण्हू जा लाज निकिरी वञनि बाक़ी रब के शाहकार क्या के मिस्किन भला लेकिन तव्हां मिस्किन आहियो न अॼु की ॻाल्हि खां पोइ तव्हां यकीन रखिजा रब ते नाराज़ न थीजा गिला गीबत न कजा रब जी शिकायत न कजा रब जे फैसले ते नाराज़ न थीजा अब भरो सबरो शुक्र टुकर खाई चइजा अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा रब तुंहिंजा करोड़ करोड़ जो तो शुक्र टुकर नसीब कयो इन ते तू राज़ी रहिजी अजर कहिड़ो मिलंदो छा थींदो मुंहिंजे आका मुंहिंजे सरदार मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजे उम्मत जा मिस्कीन शाहकारनि खां क़यामत जे ॾींहुं 500 साल अॻे जन्नत में वेंदा 500 साल मिस्कीन अॻे वेंदा इन करे अल्लाह के रसूल दुआ करी अल्लाह नाइनी मिस्कीना व अमतनी मिस्कीना व शरनी यौमल क़यामत फी ज़ुमरतिल मसाकीन ए मुंहिंजा रब मूं मोहम्मद के दुनिया में जीअरो रखी तब मिस्कीन करे रखी मूंखे हिन दुनिया में मारी ऐं घुराई तब मिस्कीन करे बाहर ॾेई क़यामत जॾहिं मूं मोहम्मद के मुंहिंजी उम्मत जे मिस्कीननि सां गॾु उथारी हाँ चाहिए ये थोड़ा घटा है जो आसाना कदे रसूल हुजे रसूल आसा मिस्कीननि सां गॾु हुजे हाँ रसूलुल्लाह सल्लल्लाहु फरमायो ओ शाहकार जन्नत में हूंदा ये कोन त शाहकार कोन वेंदा शाहकार में वेंदा शाहकार जन्नत में वेंदा पोइ हिक ॿिए खे ठुठियूं ठाहींदा ओ मथे जेको मथे मथे गाढ़ा तारा कोन था चिलकन गाढ़ा तारा हाँ ये मोहम्मद मुस्तफा के उम्मत जे मिस्कीननि जा महल आखिर केतिरो मथे ये उम्मत जे मिस्कीननि जा महल ओ इन हद ताईं अल्लाह जो ज़ोर फरमाया त केतिरा शाहकार क़यामत ॾींहुं फाथल हूंदा वो वरी मिस्कीननि जी घर जलींदा उन्हनि जे मिस्कीननि जी सिफारिश सां छुटंदा काबू हूंदा शाहकार पोइ वरी पाण में सलाह कंदा लाइन करे बीहूं हितां मिस्कीन मटींदा मन को सुञाणो निकिरी पए पंहिंजो पोइ शाहकार लाइन करे बीठा आहिनि मिस्कीन वञनि पिया ॿाहूं ठोकियो जन्नत में अरे मौलवी ईसा के वञे ॾे ओ साईं साहब ओ मूंखे मदद कजनि रमज़ान में मुंहिंजो शरबत जो हीचो थींदो शान में अंब निकिता पोइ मूं तुंहिंजी दावत कई अंब कढो मूं घर आया अरे हाँ यार बराबर मजेदार वारो कर आज लोग जो केतिरा शाहकार मिस्कीननि जी सिफारिश सां जन्नत में हलिया इन करे रब जे फैसले ते राज़ी रहो 100% यकीन रब ते हुजे रोज़ी रब जे तन मिस्कीन करे शाहकार करे चङो भला करे बीमार करे नौजवान करे पोड़ो करे हमिया खत ते विहारे पट ते विहारे रब जी मर्ज़ी आहे सणवा खाराए अरब खाराए रब जी मर्ज़ी आहे धीअ दे पुट दे रब जी मर्ज़ी आहे रुगो धीउ दे हुनजी मर्ज़ी रुगो पुट दे हुनजी मर्ज़ी हाँ मौत दे हयात दे हुनजी मर्ज़ी 100% रब ते यकीन भरोसो हुजे मिलावट न करी मनारी ठगी करी
अल्लाह सी यहाँ पर कहीं इससे से भला बजा पर है अल्लाह आकर एक खती होता है ना घानी घटते अल्लाह जो प्यारा नबी जी के हदीस पूरी बयान करे देने का चोर की सजा सही से की सजा अल्लाह के रसूल तो फरमाए फातिमा तो मुझे दी गई अमल पैजो कटी मुझे असर न कटी फातिमा अमल पैजो कटी रसूल पंहिंजी न्याणी के बचे अमल हूंदे त सफ़ार सकंदुस हां अला पर साईं जी वडी सरकार खटी तो साईं जी सही खबर विच में वेंदो रवंदी इन लदीन कालू रब्बुना अल्लाह रब्बता साफीज़त यकीना दो सुनस्तकामु तो पंजे ईमान ते मजबूत रया मरी रया कसदी रया पासी चली रया कबा थी रया टुकर थी रया बीमारियों कटूं जिहाद में रया घर छडूं बचा छडूं बीमारियों काटूं मिस्किनों बर्दाश्त करूं पर ईमान में कतर कोन होतूं सब कुछ बर्दाश्त करूं ईमान ते पैर बती बीठा आने वाली याद फरमाए ततनज़ल अलैहिमुल मलाइका मरण वाले वक्त में मुझे मलाइका इंदान लो अल्लाह तखाफू वला तहज़नु अग्यां हलो पिया अग्यां को भी डप न कदा का खतरे जहिड़ी ॻाल्हि कान्हे पोयां माल छॾियो वञे बनी छॾियो वञे पुट छॾियो वञे पोटा छॾियो वञे माई छॾियो वञे नियाणियूं छॾियो वञे घर छॾियो पियो वञे हाणे ॿ ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ो त अॻियां पियो वञे अलाह छा थींदो ॿियो पोयनि जो अलाह छा थींदो अल्लाह जा मलाइका फरमान अल्लाह तखाफू अग्यां जो डप न कजई वला तहज़नु पोयां जी गणती न कजई रब तो का वधीक तुंहिंजी औलाद खे संभालींदो पोयां जी गणती न कजई अग्यां जो डप न कर वाबशिरू बिल जन्नत लती कुंतुम तुअदून तो के असीं मुबारकी ॾियण आया आहियूं उन जन्नत जी जेका जन्नत अल्लाह जे ज़ात तव्हां जे लाइ तयारु करे रखी आहे जो तोखे वठो था हलूं जन्नत ॾांहुं अॼु त तोखे वठो था हलूं उन जन्नत ॾांहुं जेका जन्नत तुंहिंजे रब तुंहिंजे लाइ तयारु कई आहे मरण वारे वक्त में रब जा नूरानी मलाइक मुबारकूं खणी था अचनि जन्नत जा तोहफ़ा गुलदस्ता खणी था अचनि अल्लाह के रसूल फरमायो आहे जिन माण्हुनि जो अखियूं छिक बि हुन जन्नत जा पर्दा रब हटाए छॾींदो आहे माल ॾिसंदो माड़ियूं ॾिसंदो बंगला ॾिसंदो ॾिसंदो ख़ुशबू सूंघींदो त अज़ ख़ुदि तड़पंदो त जल्दी करियो मुंहिंजो रूह कढो त पुॼां ते तड़पंदो जल्दी करियो मुंहिंजो रूह कढो त होसि ताईं पुॼां रब अहिड़ा मंज़र हुनखे ॾेखारींदो ख़ुशख़बरी ॾींदो मरण वारे वक़्त में कंहिंखे खुशखबरी मिलंदी आम मुसलमाननि खे खुशखबरी मलाइका इहा ॾींदा त खुद को न कर थोरा घणो जेकॾहिं तोखे अज़ाब आयो त बि ख़ैर आहे नबियनि ऐं वलियनि जे सिफ़ारिश सां तूं छुटी ॾींदे वरी बि तोखे जन्नत मिलंदी वरी ॿी मुबारकी ॾींदा उन्हनि माण्हुनि खे जिन इख़लास सां अमल कयो आहे मुख़लिसीन उन्हनि खे मुबारकी मलाइका ॾींदा त ख़ुशख़बरी हुजे तोखे मुबारकी हुजनि तो जेके अमल कयासीं रब क़बूल कया न को बि तुंहिंजो अमल गुथो ई कोन्हे तोखे मुबारकी हुजनि तुंहिंजा अमल रब क़बूल कया टी मुबारकी रब दी है अल्लाह ताला मलाइका ॾींदा उन्हनि माण्हुनि खे जिन रब जे दर में तौबा कयूं उन्हनि खे अल्लाह जा मलाइका चवंदा खुटबो न कजई जेका तूं तौबा कई था रब क़बूल करे छॾी तूं बिल्कुलु धोती साफ़ थी वियो रब तुंहिंजी तौबा क़बूल करे छॾी आहे वरी मुबारकी ॾींदा रब्बुल आलमीन जा मलाइका ज़ाहिदीन खे उहे माण्हू जेके दुनिया सां ताल्लुक़ ई कोन्हे ॾींहुं राति अल्लाह जी इबादत में पर उन्हनि खे खुद को ऐं गिनती आहे त क़यामत ॾींहुं हिसाब किताब में मथां फासी न पवनि
उन्हनि खे रब जा मलाइक ख़ुशख़बरी ॾींदा साहिदन खे त परवाह न करियो तव्हांजे लाइ फ़ैसिलो कुदरत वारे जो इहो आहे त तव्हां बिना हिसाब किताब जे जन्नत में ॾींदा। हा ये मलाइक मरण वारे वक्त में ख़ुशख़बरी ॾींदा आदमन सगोरन खे त परवाह न करियो जेका तव्हां दीन जी ॻाल्हि ॿियनि ताईं पहुचाई महिनत कई रब तव्हांजी महिनत ज़ाया कोन कई आहे क़बूल कई आहे तव्हांजी महिनत रब क़बूल कई आहे। ए ख़ुशख़बरियूं मरण वारे वक्त में मिलंदियूं। अल्लाह जो क़ुरान थो चवे हिकिड़ी शइ अचे पई त हुनजी तयारी करियो न बाबा। हा त पोइ तयारी ईअं करियो त रब ते जेको ईमान हणंदो अथव इन में मिलावट न कजो, इन में मिलावट न कजा, शिकायत न कजा। कंदा आहियूं पाण कंदा आहियूं मञो ईसा जी चांहि पीअंदे हो अचल हलो अने तो वियो न पठाणा बि वठो ते वञी वठो ते वेठा देखो ख़ुशी चङो भलो मता जोर शुक्र आहे रब जो अलहमदुलिल्लाह करम मुंहिंजे मालिक जा तव्हां भारनि जी दुआ या ख़ुशख़बरी बि थी चांहि जो ऑर्डर थियो आहे अचे थी हाणे सिगरेट तो खाऊं चांहि अचे थी एक और मुंह तो टमाटा कया अनुसार अदा तुम भाव वेठा आहियो कसम खुदा जो मुंहिंजो दाह निकिरी ईमान टमाटे ना अघु कयो कोन रुपए घटी उतन पे खाधा क्या ईमानदार हीअं सारी जो बिजो उधर धान उधर थी फुहारा उधर कर्ज़ी थी रुपए वटि कोन्हे रन बीमार ईमान पहिरीं दफ़ा चई न शुक्र आहे रब जो अलहमदुलिल्लाह भारनि जी दुआ इहो कूड़ कई सची ॻाल्हि हाणे हाणे जेकर इहा असांजी कचहरी आहे त नाम काए मरी वियुसि ज़ुल्म थियो टमाटन अघु कोन कयो कादी थी वेंदी ईअं थी वेंदी हाणे मूंखे ॿुधाए इहा गिला ईसे जी आहे या अलाह जी इन पोजीशन में तोखे मुंह कोन रखियो मुंहिंजा भाउ इन पोजीशन में तोखे रब रखियो आहे और रोज़ी रब थिया नंग रब थिया टमाटन मां न ॾेई सारियुनि मां ॾेई छॾींदो छो रुबरू काई गिलानी जी पियाईंदोसीं अल्लाह जे ज़ात ते 100% यकीन हुजे अॼो उन में मिलावट न हुजे इंशाअल्लाह मरण वारे वक़्त में मुबारक मिले। अल्लाह जो रसूल तो फरमाया कि तव्हांजे मौत खां पोइ थी कब्र जेकॾहिं चाहियो था त कब्र जी ज़िंदगी आसान थी अल्लाह जो रसूल फरमायो 8 शयुनि ते अमल कजो 8 शयुनि ते अमल कजो ॿुधी हलियो पहिरीं रसूल ॾस ॾिनो 5 वक़्त नमाज़ पढ़जो 1 नंबर 2 सदको ऐं ख़ैरात कजो नंबर 3 अल्लाह जो क़ुरान जी तिलावत कजो नंबर 4 अल्लाह जो ज़िक्र घणो कजो नंबर 5 कूड़ न ॻाल्हाइजांइ नंबर 6 चुगली न हणजांइ कंहिंते नंबर 7 अमानत में ख़यानत न कजांइ नंबर 8 पेशाब जे छंडन खां पेशाब जे पलीती खां पाण खे बचाए ॾेई सफ़ाई सुठी रखजांइ। अल्लाह जो रसूल फरमाए 8 शयुनि ते तव्हां अमल कजो कब्र में पुॼंदा तव्हांजी कब्र में रब्बुल आलमीन जन्नत जा बिस्तरा विछाईंदो जन्नत जा बिस्तरा विछाईंदो जन्नत जी ख़ुशबू ईंदी जन्नत जी दरी खुलंदी 70 गज तव्हांजी कब्र कुशादी हूंदी जन्नत मां ख़ुशबू जूं लहरूं ईंदियूं जन्नत मां सुठा सुठा सुरीला आवाज़
सुमारे छॾियोसि आऊं ॼाणा मुंहिंजो बानो ॼाणे जॾहिं मुंहिंजी दिलि घुरली करे उथारींदोसि। अल्लाह जो रसूल तो फरमाए जन्नत जे बिस्तरे ते सुम्ही पवंदो, अख लॻंदी हज़ारों सदियूं कब्र जी ज़िंदगी अख खिंभ में गुज़री वई, क़यामत क़ाइम थी वई, बिना हिसाब किताब के जन्नत में हलियो। मन मात फ़क़त क़यामत हो, हे हितां रूह कब्ज़ थिए ॼण त उन जो पैर जन्नत में आहे, पैर अॻियां वरी एतिरी आहे। अल्लाह ताला सभिनी खे अमल सां जी तौफ़ीक़